नाज़रीन, बिलावल भुट्टो जी अॻवाणी में अवामी मार्च अॼु सखर खां घोटके रवाना थी रहियो आहे। घोटके में अवामी मार्च जी आजया लाइ तयारियूं मुकमिल कए वियूं आहिनि। वीडियो लिंक ते मौजूदु आहे मुश्ताक लगारी। जी मुश्ताक। पीपल्स पार्टी तरफा महंगाई खिलाफ़ जो अवामी मार्च जो कराची को इस्लामाबाद वने पियो। इन वक्त जो है सखर जो लॉन्ग मार्च काफ़िलो पहुतो आहे। कुछ घड़ियों में जो है पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी घोटकी पहुंचंदो। इतने घोटकी में जो है इस्तक़बाल जा कैंप लगाई है। उते पीपल्स पार्टी जा मुख्य अगवान ज़िले जा अगवान मौजूद आहिनि। अचो तो उन्होंने पुछो तो ज़िले घोटकी में ये जो काफ़िलो पुजे पियो, इतने केतिरा माण्हू गॾु थी इंतज़ाम जा सिक्योरिटी जा इंतज़ाम आहिनि उहे केतिरा कया वञी ऐं जेका हिते माण्हुनि जो पहुचण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। असांजो बेनज़ीर जो लाल असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो साहब घोटकी में थोड़ी देर खां पोइ हिते ईंदा। तव्हां पाण ॾिसो था, जाॾे बि नज़र फेरायूं ही वर्कर, ही जियाला, ही घोटकी जो बाशहूर अवाम सभई हुनजे हिकु झलक ॾिसण लाइ, हुनजो इस्तक़बाल करण लाइ हिते लखनि जी तादाद में माण्हू गॾु थींदा। ऐं उन्हनि जेके बि तव्हां रूट ते ॾिसो था उन्हनि एॾो सिंगारियो सजायो आहे तो जीअं असां पंहिंजे क़ाइद जो वालिया जो इस्तक़बाल करे सघूं। पीपल्स यूथ विंग जो जेके तयारियूं आहिनि उहे तमामु मुकमल थी चुकियूं आहिनि ऐं पीपल्स यूथ विंग जेकी आहे उहा ख़ुशनसीब आहे जो असां पंहिंजे चेयरमैन साहब जो हितो सिक्योरिटी फार्म असां पीपल्स यूथ विंग जा जेके 500 छोकिरा आहिनि उहे हितो सिक्योरिटी ॾींदा, जेके सिक्योरिटी मुल्तान ते हलंदी। ऐं असांजो ज़िलो घोटकी ॿियनि ज़िलनि आरिकार न्याज़ी सरकार खे इहो पैगाम ॾींदा त जीअं तव्हांखे ॿियनि ज़िलनि वारो रद्द कयो आहे, घोटकी ज़िलो बि तव्हांखे रद्द थो करे। चेयरमैन बिलावल साहब जो तारीख़ी इस्तक़बाल घोटकी जो हूंदो। हे तव्हां ॾिसो सुबुह खां वठी अवाम घोटकी जी वॾी तादाद में आई आहे। ऐं जीअं चेयरमैन साहब पहुतो ज़िले सदर मीर बाबर अली ख़ान लोंड साहब जी क़यादत में उनजो वालाना इस्तक़बाल थींदो। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब असांजे ज़िले घोटकी में अची रहियो आहे ऐं उनजो लॉन्ग मार्च जे सिलसिले में असां हिते हज़ारनि ऐं लखनि जी तादाद में वर्कर उनजो इंशाअल्लाह ताला इस्तक़बाल कंदासीं। ऐं लॉन्ग मार्च में बिल्कुलु भरपूर असां ज़िले घोटकी जा वर्कर, जियाला, उहिदेदार इंशाअल्लाह बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सां गॾिजी करे इस्लामाबाद न्याज़ी गवर्नमेंट खे ख़तमु कंदासीं। ये जेके महंगाई खिलाफ़ मार्च आहे, अवामी मार्च आहे, जंहिंजी क़यादत बिलावल भुट्टो आसवा भुट्टो करे रही आहे, जंहिंमें ॿी असांजी सिंध जी क़यादत बि आहे, जंहिंमें इन जे करे सखर को अॼु निकिरंदो जो असांजे डिस्ट्रिक्ट घोटकी में ईंदो। असां त अंदाज़ो इहो आहे त असांजे लखनि में तादाद में इंशाअल्लाह माण्हू गॾु थींदा। तव्हांखे त जॻह पेर पाइण जी कोन मिलंदी। तव्हां पीपी वर्करनि ऐं कारकुन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जी आजा लाइ घोटकी में जेके लखनि जी तादाद में माण्हू गॾु था। हिन वक़्तु घोटकी, मीरपुर माथुरो, ॾेरकी, उबावड़ो, खानपुर मार्ग काफ़िला जेके हिते घोटकी बेन चौक ते पहुचणु शुरू थियूं आहिनि। कुझु ई घड़ियुनि में जेको बिलावल भुट्टो ज़रदारी घोटकी पहुचंदो, कारकुन जो इहो वचन कयो आहे त बिलावल भुट्टो जो शानदार इस्तक़बाल कयो वेंदो। जी।